सिंध यूनिवर्सिटी में नओं तकरार साम्हूं आयो। सिंध यूनिवर्सिटी जी सिंडिकेट जो इजलास कोरम पूरो न हुजण सबब मुलतवी कयो वियो। इंतजामिया जी हिदायतुनि बावजूद सिंडिकेट जा अक्सर मेंबर्स इजलास में शिरकत करण लाइ ही न पहुता। इन ही मामले ते असां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। सिंध यूनिवर्सिटी जा वीसी फतेह मोहम्मद बुरफत साहब भी असांखे टेलीफोन लाइन ते ज्वाइन कनि पिया। फतेह मोहम्मद बुरफत साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। आगाह कजो, अॼु सिंध यूनिवर्सिटी जी सिंडिकेट जो इजलास ॾिठल हो, इजलास छो न थी सघियो? इजलास में अक्सरियत माण्हुनि जी अचे वई। असांखे घटि में घटि कोरम लाइ 10 माण्हू खपंदा हुआ जी। 8 माण्हू इन इजलास में हाज़िर हुआ, लेकिन जेके उस्तादनि जा 4 नुमाइंदा हुआ जेके कैंपस में वेठा हुआ डॉक्टर अरफाना मल्ला जी क़यादत में, ऐं ॿिए पासे हुकूमत सिंध जा 2 नुमाइंदा जेको सेक्रेटरी एजुकेशन ऐं बोर्ड्स जेको आहे यूनिवर्सिटी ऐं बोर्ड जो, ऐं HEC सिंध जो जेको नुमाइंदो, उहे न अची सघिया। त उहे 2 नुमाइंदा अचे वञनि हा त मीटिंग थी वञे, लेकिन बहरहाल इन में उन्हनि जे न अचण सां कोरम पूरो कोन हो ऐं मीटिंग न थी सघी। फतेह मोहम्मद बुरफत साहब, सिंडिकेट में कुल केतिरा मेंबर्स हूंदा आहिनि? अवां ॿुधायो पिया त अक्सरियत मेंबर्स 20 मेंबर हूंदा आहिनि, 20 मेंबर हूंदा आहिनि, जंहिंमें कुझु नॉमिनेट थियल ई कोन्हे। जीअं हाणे असां वटि सेनेट जा 2 माण्हू हुअणु खपनि। सेनेट 2013 खां इलेक्शन कान थी आहे, त सेनेट जा 2 रिप्रेज़ेंटेटिव कोन हूंदा आहिनि, उहे आया ई कोन। इहे जेको हाई कोर्ट सिंध जो जेको हिकिड़ो नुमाइंदो आहे, उहो उन मुसलसल 3 मीटिंगूं अटेंड न कयूं त हुनजी नुमाइंदगी ख़तमु थी वई। त हिन वक़्तु टोटल 20, तो पोइ बि टोटल 20 मां 10 हुअणु खपनि। अच्छा, 10 आया ऐं 8 न अटेंड कई जी। अगरि 10 हुजनि हा त मीटिंग थी वञे हा। ठीकु आहे। अच्छा, इन सॼी सूरत हाल में अवां तरफ़ां इहो चयो वियो आहे त कुझु मेंबर्स इन करे शरीक न थिया छो जो सूटा तरफ़ां खेनि शिरकत खां रोकियो पियो वञे, त इन सॼी सूरत हाल में सूटा जो छा किरदारु आहे? यकीनन इहा हक़ीक़त आहे कि जेका उस्तादनि जा नुमाइंदा आहिनि, पर्टिकुलरली डॉक्टर अरफाना जेको आहे, उहो ज़ाती फ़ोन बि कया ऐं ॿिया जेके माण्हू उन्हनि खे रोकियो, जंहिंजी वजह सां उहे माण्हू कोन आया। यकीनन हाणे वाइस चांसलर लेवल जो माण्हू आहे, उहो हैदराबाद यूनिवर्सिटी जो पाण मूंखे फ़ोन कयो, साईं उस्तादनि मना कयो, मतां खां बदतमीज़ी थिए त इन माण्हू जा लेवल जा। त फतेह मोहम्मद बुरफत साहब, सूटा जा अॻवान तव्हांजे ख़िलाफ़ छो थी विया आहिनि, या उन्हनि जो इन में कहिड़ो इंट्रस्ट आहे? असां सीधी ॻाल्हि आहे, यूनिवर्सिटी यरगमाल थियल आहिनि। ऐं शुरू ॾींहं खां चयो पियो अचां त पब्लिक यूनिवर्सिटी जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि उन्हनि जी हिकु अटी आहे, उहो यूनिवर्सिटी 1 मैन शो में हलाइण था चाहिनि। असां 4 साल इंडिपेंडेंट हलायो, परफॉर्मेंस तव्हांजे साम्हूं आहे। इन मौक़े ते इहो साबित थी वियो आहे त हिकु माण्हू जेको उहो यूनिवर्सिटी ते पंहिंजी हिकिड़ी मोनोपोली जेका आहे या डिक्टेटरशिप हलाए पियो, इहो सिंध यूनिवर्सिटी लाइ नुक़सान थिए। इवन कंहिं बि पब्लिक यूनिवर्सिटी लाइ, कराची खां वठी सिंध ताईं जेके यूनिवर्सिटी आहिनि उन्हनि जी हालत तव्हांजे साम्हूं ख़बर। सिंध यूनिवर्सिटी जेके आहिनि तबाह करण में इन्हनि माण्हुनि जो हथु आहे, जेके डिक्टेटरशिप कंदा आहिनि। इन्हनि खे इन्हनि फोरम खे तबाह न करणु पए। अॼु आऊं वेठो आहियां, सुभाणे ॿियो कोई जी। त यकीनन हुकूमत ऐं इन्हनि इदारनि खे इहो खपे त अहिड़ा माण्हू अप्लाई कनि। मज़बूत वाइस चांसलर जेसिताईं न लॻाईंदा, यूनिवर्सिटी बची कोन सघंदियूं। तव्हां इन टाइप जा जेके स्टैम्प रबड़ स्टैम्प टाइप जा माण्हू, उहे हिननि खे खपनि, जेके सूटा या इन्हनि जा नुमाइंदा आहिनि उन्हनि जी डिक्टेशन ते हलनि। हाणे सॼी सूटा त शामिल कोन्हे, लेकिन मैडम खे यकीनन कुझु उसूली फ़ैसिलनि ते असां सां इख़्तिलाफ़ हो ऐं हिन में को बि ज़ाती मुफ़ाद कोन हो। एजेंडा तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। अच्छा, वीसी साहब, कहिड़ी प्रोफेसर जे लाइ मां चओ पिया त उहो ॿियनि खे कॉल करे उन्हनि खे मना करे पई त तव्हां हिन में शिरकत न कयो, कंहिंजे तरफ़ां यरगमाल बणियल आहे? मां ॿुधायां, मूंखे इहो मुनासिबु कोन लॻंदो। ऐं हमेशह जॾहिं हिते आयुसि ऐं उहो बेत ॿुधाए बि तव्हांखे वञा त आउं हमेशह चवंदो आहियां, चङा कनि चङायूं, मठायूं मठनि जो वड़ जुड़े जिंसी। ऐं जंहिं लेवल ते वेठो आहियां, नथो रिपीट करे कंहिंजो नालो नथो वठणु चाहियां। इहो मुंहिंजे शान में कोन्हे ऐं उन्हनि जो नालो वठणु आउं सम्झंदो आहियां पंहिंजी इंसल्ट सम्झंदो आहियां। इन लाइ नालो कंहिंजो बि कोन पियो वठां। तव्हां मीडिया खे सॼी ख़बर ऐं हिन में मीडिया खे हिकिड़ो पॉज़िटिव रोल ॾेई आउं जेको तव्हांखे चवां पियो, ऐं तव्हां हुन ते इन्वेस्टिगेट करियो कि यूनिवर्सिटी में जेके बि माण्हू आहिनि, ऐं तव्हांखे मूंखां वधीक ख़बर आहे, उहो जेके पाकिस्तान जा जेके हलाइनि पिया उन्हनि खे बि ख़बर आहे, हुकूमत सिंध खे बि ख़बर आहे। इन माण्हुनि खे अगरि ताक़तवर तव्हां कयो त सिंध यूनिवर्सिटी 2016 खां जॾहिं हिनखे बंदि यूनिवर्सिटी चयो वेंदो, जिते नियाणियुनि जो आम क़तल थींदो, नाइला बिंद जो क़तल अञा ताज़ो आहे, इहे सभु माण्हू उन में शामिल हुआ। उहो क़तल ॿोड़ियो वियो। सिंध यूनिवर्सिटी बंदि यूनिवर्सिटी आहे। मूं 4 साल हलाई तव्हांजे साम्हूं ॾेखारी। यकीनन ऐं उन्हनि जो CM साहिब जो थोरा तो जे मूं ते एतबार करे इहे 4 साल मूंखे ॾिना। यकीनन मूं पंहिंजो टेन्योर मुकमिल कयो ऐं पंहिंजी ख़ुशीअ सां वापसि वञा पियो। मूंखे यकीनन हुकूमत जी इहा इख़्तियार बि आहे, ज़िमेदारी बि आहे। असांजी गुज़ारिश आहे यूनिवर्सिटी उन्हनि जे हवाले करियो जेके यूनिवर्सिटी हलाए सघनि।
फतेह मोहम्मद बुरफत साहब तव्हां सां गॾु टेलीफोन ते लाइन ते मौजूद रहो। प्रोफेसर इरफाना मल्हा साहिबा भी असां सां गॾु टेलीफोन लाइन ते जॉइन करे पई। इरफाना साहिबा, अॼु सिंडिकेट जो इजलास थियणो हो, छो न इहो इजलास थियो आहे? छो शरीक न थिया मेंबर्स इन में? हो त डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत साहब जन जो टेन्यूअर पूरो थियण वारो आहे ऐं उन में चंद ॾींहं बचा आहिनि ऐं सिंडिकेट पॉलिसी साज़ इदारो आहे ऐं पॉलिसी साज़ इदारे में जेके अहम फ़ैसिला थियणा आहिनि उहो मुस्तक़बिल में जेको बि थियणो आहे 2-3 सालनि में उन्हनि ते असरअंदाज़ थियणा आहिनि, जंहिंजे करे असांजी इहा राय हुई ऐं इख़लाक़ी तौर ते डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत साहब खे इहो इजलास काल न करणु घुरिजे हुया। पहिरियों सबबु त इहो, ॿियो सबबु इहो हो त असांखे इन एजेंडा जे हवाले सां कुझु इंफॉर्मेशन इहा बि हुई त डॉक्टर बुरफत साहब खे प्लाट ॾियण वारो एजेंडा बि इन ते रखियलु आहे। ऐं टी जेका अहम ॻाल्हि इहा हुई त 2-3 ॾींहं पहिरियों ई यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जे तरफ़ां हिकिड़ो इंतिहाई ग़लति अल्फाज़ में हिकिड़ी प्रेस रिलीज़ कढी वई, जंहिंमें उस्तादनि जे नुमाइंदनि ते तोहमतूं लॻायूं वयूं, उस्तादनि ते हिकिड़ियूं गैर इख़लाक़ी ॿोलीअ में इल्ज़ामबाज़ी कई वई जेका क़ाबिल मज़म्मत अमल हो, जंहिंमें मां थोराइती आहियां पंहिंजे सभिनी उस्तादनि जी जेके मुख़्तलिफ़ ग्रुपनि सां तालुक़ रखण जे बावजूदि यकजहत जे तौर ते एहतिजाजनि अॼु हिन इजलास में शरीक न थिया। त इरफाना साहिबा, वीसी साहब तरफ़ां इहो बि चयो पियो वञे त शायदि सूटा वारनि ई सिंडिकेट जे मेंबर्स खे रोकियो इन इजलास में शिरकत न करण जे लाइ ऐं कोरम पूरो न थियो, तंहिं करे इहो सिंडिकेट जो इजलास। मां इन ॻाल्हि ते मूंखे हैरानी थिए पई त सिंडिकेट में जेके मेंबर हूंदा आहिनि उन में हाई कोर्ट जो सिटिंग जज हूंदो आहे, हाई कोर्ट जा रिटायर्ड जज शामिल आहिनि ऐं हिकिड़ा मायानाज़ ब्यूरोक्रेट्स शामिल आहिनि। मां सम्झां थी त इन क़िस्म जी इल्ज़ामबाज़ी करे उन्हनि मेंबरनि जी तौहीन थी रही आहे, छो त हुननि जो पंहिंजो हिकिड़ो कद काठ आहे, हुननि जी पंहिंजी हिकिड़ी अहलियत आहे, हुननि जी फ़ैसिले साज़ीअ जी पंहिंजी हिकिड़ी सलाहियत आहे। त उन्हनि मेंबरनि खे अगरि इहो सम्झो वञे थो त हू कंहिंजे असरअंदाज़ में अचनि था त इहा उन्हनि जे कद काठ सां नाइंसाफ़ी आहे, उन्हनि जी तौहीन आहे। बाक़ी असां कंहिंखे बि कोन रोकियो, असां वाइस चांसलर खे 2 ॾींहं पहिरियों लिखियो हुयो, पब्लिकली प्रेस कॉन्फ्रेंस प्रेस रिलीज़ कढी त तव्हां इहो इजलास मुअतल कयो, छो त इन इजलास में जेके फ़ैसिला थींदा उहे यूनिवर्सिटीअ जे आईंदा 3 सालनि ते असरअंदाज़ थींदा। जॾहिं त तव्हां वञी रहिया आहियो त इहे फ़ैसिले साज़ी जो हक़ बि ईंदड़ वाइस चांसलर जे हवाले कयो, उहो केर बि 3 मौज़ूद जेके मेंबर असांजा नॉमिनेट थिया आहिनि उन्हनि मां केर बि अचे त इहो उन्हनि खे इख़्तियार हुजणु घुरिजे त यूनिवर्सिटीअ में आईंदा 3 साल कहिड़ा चेयरमैन हुजणु घुरिजनि 22-25 शोबनि जा, आईंदा जेके हुते अपॉइंटमेंट्स थियनि थियूं, सर्विस स्ट्रक्चर ठहनि था, त उहो सॼो उन वाइस चांसलर खे इख़्तियार हुजणु घुरिजे त उहो तइ करे, न कि जेको वाइस चांसलर सिर्फ़ु 10 ॾींहं बचियो आहे उहो अहिड़ा अहम फ़ैसिला करे वञे। ऐं वॾे में वॾी इहा ॻाल्हि त असां नथा सम्झूं त मौजूदा वाइस चांसलर खे या कंहिं ईंदड़ ॿिए वाइस चांसलर खे प्लाट ॾिनो वञे। इरफाना साहिबा, तव्हां सां गॾु मौजूद ई रहो। फतेह मोहम्मद बुरफत साहब बि आहिनि। फतेह मोहम्मद बुरफत साहब, अवां इरफाना मल्हा जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे त जेको वीसी बाक़ी हाणे 10 ॾींहंनि खां पोइ हलियो वेंदो उनखे इख़्तियार न हुजणु घुरिजे। छा हिननि कोई ख़त बि लिखियो हो अवां खे? मूंखे को ख़त कोन मिलियो आहे, इहो ग़लति बयानी आहे। इहो आख़िरी ॾींहं ताईं, हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हे पाण जेका ॻाल्हि कनि पिया उन में इहा आहे कि तव्हां आख़िरी ॾींहं ताईं जेको बि, चाहे प्राइम मिनिस्टर हुजे, चीफ मिनिस्टर हुजे, हिकिड़ो टेन्योर वाइस चांसलर आहे ऐं मूला को मसइलो इहो ग़लति मिसाल क़ाइमु पिया कनि। तव्हां उनखे जॾहिं इख़्तियार हो, मुंहिंजो 18 जनवरी ताईं, मूं 19 ते हिते जॉइन कयो, 18 जनवरी ताईं मुंहिंजो हिते राइट आहे एज़ ए टेन्योर वाइस चांसलर। उन में बाक़ी जेको प्लाट जो मैडम ॻाल्हि करे पई, उहो टोटल हिकिड़ो इल्ज़ाम लॻाए सियासत कंदा आहिनि। हिननि खां पुछो त तव्हां अॻु में जेके प्लाट ॾिना आऊं त हिते कोन हुउसि। घणा वाइस चांसलर, घणा ऑफिसर, घणा माण्हू 500 एकड़ ज़मीन सिंध जी जेका बुगड़नि जे मुठ ते ॾेई छॾियाऊं, मुख़्तलिफ़ सोसाइटी जे नाले ते उते जेके कब्ज़ा हुआ। मूं अलाह जो शुक्र न इंच वरितो, अॼु आऊं नेक नियती सां वञा पियो। मूंखे ख़ुदा इहो मैंडेट आहे, वाइस चांसलरनि खे प्लाट ॾींदा रहिया आहिनि। मूं न उन प्लाट खे क्लेम कयो आहे, असांजो एजेंडा तव्हांजे साम्हूं आहे। न मूं हुनखे अॼु मूंखे वठिणो हुजे त मूंखे 4 साल थी विया, यकीननि आख़िरी मीटिंग में त आऊं इहो प्लाट कोन खणा। इहे ख़ाली इल्ज़ाम लॻाए हिकिड़े वाइस चांसलर खे ब्लैकमेल कयो वेंदो आहे। मूं उन्हनि जो मुक़ाबिलो कयो आहे। बाक़ी जेका मैडम चए पई उन जा गवाह मौजूदु आहिनि, वाइस चांसलर लेवल जा माण्हू आहिनि जिन खे बाक़ाइदे फ़ोन करे इहो चयो वियो तव्हां हिन मीटिंग में न अचो। यकीन हिकिड़ो 12 माण्हू ईंदो आहे। इन मां हिननि मुलाज़िमनि खे, उस्तादनि खे जिन जा अपॉइंटमेंट थियणा हुआ, इहो सिंडिकेट में मुंहिंजो पर्सनल को एजेंडा शामिल कोन्हे, लेकिन हिकिड़ो इदारो मौजूदु आहे ऐं जेसि ताईं इदारनि खे मज़बूत न कंदा, हिननि जो बुनियादी जेको एजेंडा हूंदो उहो इदारनि खे कमज़ोर करे वाइस चांसलर खे हिकिड़ो वीक वाइस चांसलर हिननि खे खपे जेको हिननि जी डिक्टेशन ते हले। ऐं यकीननि इहो आऊं तव्हांखे इंतिज़ामिया ऐं हुक्मराननि खे बि चवां थो त महिरबानी करे हिननि पब्लिक यूनिवर्सिटी खे, मूं इन ब्लैकमेल माहौल मां हिननि खे कढियो आहे। अॼु जेको ब्लैकमेल करे जेको हिननि इदारनि ते कयो आहे, या हिकिड़ो
ग़लति मिसाल क़ाइमु कयाऊं त जेको वाइस चांसलर वेठो आहे इहो कहिड़ो परमानेंट टेन्योर वाइस चांसलर, तव्हां एक्टिंग वाइस चांसलर जेको आहे, जेको इहो हक़ कोन्हे सिंडिकेट जो, उन मीटिंग में तव्हां वञो पिया, आख़िरी ॾींहं ते त जज बि वेठा हूंदा आहिनि, सीटनि ते फ़ैसिला ॾींदा आहिनि। इवन असेंबली में तव्हां ॾिसो त जेको CM हूंदो उहो आख़िरी ॾींहं ते उन इजलास जी सदारत कंदो, इन में को अहिड़ो फ़ैसिलो कोन्हे। हिन सॼे एजेंडा में मुंहिंजो को पर्सनल एजेंडा कोन हो, हिननि सभिनी जो आउं थोराइतो आहियां त तव्हां जेको कयो पंहिंजो वर्क कयो। मूंखे मुनासिबु कोन थो लॻे कि हाणे इन स्टेज ते हुननि ते क्रिटिसिज़म कयां, लेकिन मुंहिंजी रिक्वेस्ट इहा आहे कि हिन इदारनि खे बचायो, न त इहे जेके इदारा अथव इहे सियासत जी शिकार थी तबाह थी वेंदा। फतेह मोहम्मद साहब तव्हां मौजूद रहो असां सां। इरफाना मल्हा साहिब तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी VC साहब जो, चवनि था 18 जनवरी ताईं उन्हनि जो टेन्योर आहे, सिंडिकेट में उन्हनि जो को पर्सनल एजेंडा न हुयो जो इहो इजलास थियण न ॾिनो वियो आहे, उन्हनि को प्लॉट बि नाहे वरितो। असल में वो प्लाट वठे तॾहिं हा जॾहिं वाइस चांसलर उन एजेंडा जो हिसो ज़रूर हुयो। ऐं ॿी इहा ॻाल्हि आहे त ॻाल्हि पर्सनल एजेंडा जी कोन्हे, ॻाल्हि पॉलिसी मैटर्स जी आहे। जॾहिं पॉलिसी मैटर्स डिसाइड थींदा आहिनि त आईंदा 3-4 सालनि लाइ उहे लागू थींदा आहिनि। असांजो सिर्फ़ु हिकिड़ो कानूनी दलील इहो आहे त जेको वाइस चांसलर वञी रहियो आहे उहो वाइस चांसलर आईंदा 4 सालनि लाइ 3 सालनि लाइ फ़ैसिला न करे त बहितर थींदो, अख़लाक़ी जवाज़ उन वाइस चांसलर खे न हो। ॿी ॻाल्हि जेका डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफ़त साहब बार बार वरजाए रहिया आहिनि त अॻियनि माण्हुनि खे प्लाट मिलिया त उहो नज़ीर मुग़ल साहब जे दौर में उन जे ख़िलाफ़ ई जिदोजहद कंदे असां सभई टर्मिनेट थिया हुआसीं, 14 FIR खे मुंहुं ॾिनो होसीं, असां ते कातिलाना हमला थिया। उहा जंग जेका आई असां ज़ाती मफ़ादनि लाइ न विड़ी, यूनिवर्सिटी बचाइण लाइ विड़ी हुई ऐं यूनिवर्सिटी जे बचाव ऐं दिफ़ा में ई विड़ी। उहे सॼी शायदि वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटीअ जे उस्ताद नुमाइंदनि ऐं उस्ताद तंज़ीमुनि जे तारीख़ी किरदार खां वाक़ुफ़ु न आहे जो बार बार उहे शयूं वरजाए रहियो आहे। अॼु बि वाइस चांसलर उहे पन्ना उथले ॾिसे त असां उन वक़्तु बि शदीद मज़ाहमत कई, जंहिंजे नतीजे में असां गोलियूं बि खाधियूं आहिनि ऐं हाणे बि असां मज़ाहमत कयूं पिया। ऐं वाइस चांसलर साहिबु चवनि था त उन्हनि खे इदारनि जो फ़िक्र आहे त सिंध यूनिवर्सिटी हिन महिल 1 अरब रुपए जी कर्ज़ी आहे, अञा ताईं असां पेंशन उन्हनि खे पेंशन न ॾेई सघिया आहियूं। 70 साल सिंध यूनिवर्सिटी जे तारीख़ में एन्यूअल इंक्रीमेंट न लॻी आहे, 10% पघारूं वधियूं आहिनि, उहे मुलाज़िमनि खे न मिलियूं आहिनि। गुज़िरियल 2 सालनि खां जेके उस्ताद आहिनि उन्हनि खे रिम्यूनरेशन न मिलिया आहिनि। उहे सभु असां उस्ताद नुमाइंदनि त न पैसा खाधा आहिनि या इदारे खे दीवालो कयो आहे, असां त उन ई पघार ते नौकिरी करे रहिया आहियूं जेका असांखे मिले पई। त बजाए जो इदारे जे जेका सूरत हाल थी आहे, जंहिं लेवल ते इदारो वियो आहे उनखे कढण लाइ सोचणु घुरिजे। ऐं ॿी बि हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका बार बार डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफ़त साहब चई रहियो आहे त ब्लैकमेलर आहिनि उस्तादनि जा नुमाइंदा, उहो असांखे साबित करे त असांखे कीअं ब्लैकमेल कयो आहे। जेके सिलेक्शन बोर्ड हुन पाण चेयर कया आहिनि, जेके सिंडिकेट मीटिंगूं हुन पाण चेयर कयूं आहिनि, उन में जेके माण्हू चूंडिजी विया आहिनि उन्हनि खे मुतनाज़ा कीअं ठाहे रहिया। हुनजो मतिलबु इहो आहे त हुन में पाण में एतिरी अहलियत न हुई जो उहे सही फ़ैसिला करे सघे। इरफाना साहब जेतिरो अर्सो VC साहब पंहिंजे हिन टेन्योर में रहिया आहिनि, इहो रिलेशनशिप कीअं रहियो आहे एतिरनि सालनि जो हाणे वेंदे वेंदे इख़्तिलाफ़ पैदा थिया? इहा कतई असांजो को रिलेशन, असांजो वाइस चांसलर जी कुर्सीअ ते जेको बि अचे थो असांखे हुन लाइ एतिराम आहे, असांखे हुन लाइ इज़त आहे ऐं असां हर मुमकिन कोशिशि कई त हिकिड़ो वर्किंग रिलेशन ठाहे इदारे जे भलाई ऐं बहितरीअ लाइ कमु करे सघे। ऐं अॼु बि अगरि असां आवाज़ उथारियूं था त इदारे लाइ उथारियूं पिया। ज़ाती तौर ते मूंखे डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफ़त साहब सां का दुश्मनी न आहे न रहंदी। सिंध यूनिवर्सिटी में जॾहिं पघारूं पूरियूं न ईंदियूं, जॾहिं रिम्यूनरेशन न मिलंदा, जॾहिं माण्हुनि जूं इश्तिहार न ईंदा, जॾहिं एन्यूअल इंक्रीमेंट न लॻंदी त उस्तादनि जा नुमाइंदा उनजे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा। ऐं जॾहिं यूनिवर्सिटी एॾे शदीद माली बहरान जो शिकार हुजे जो बैंकूं कर्ज़ में न ॾियनि यूनिवर्सिटीअ खे, उन वक़्तु बि अगरि मुलाज़िमनि खे पको कयो वञे, कॉन्ट्रेक्ट एम्प्लॉइज़ खे पको कयो वञे त उहा इदारे दोस्ती न आहे, उहा इदारे दुश्मनी आहे। उहा जॾहिं बि जेको बि वाइस चांसलर कंदो, असांजो फर्ज़ आहे त पंहिंजे इदारे जे बचाव में असां उनजे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयूं। जी इहो ई बहितर आहे त हाणे बाक़ी 10 ॾींहं आहिनि त अहिड़ो को क्लैश न हुजे। फतेह मोहम्मद बुरफ़त साहब, इरफाना मल्हा साहिब जेका ॻाल्हि करे पई त उस्तादनि जा मसला बि त हल न आहिनि थिया, उन्हनि जा फाइनेंशियल प्रॉब्लम्स आहिनि उहे हल न कया विया, उन्हनि जी का दुश्मनी न आहे, उहे चाहिनि था त मामला सही तरीक़े सां हल थियनि। का ज़ाती दुश्मनी कान्हे, असांजा हमेशह सुठा तालुकात रहिया आहिनि ऐं हमेशह एज़ ए प्रोफेसर जेको उन्हनि सभिनी सां मुंहिंजा तालुकात रहिया आहिनि, मूं कॾहिं बि कंहिं बि उस्ताद लाइ कोन कयो आहे। बाक़ी इहो सॼियूं शयूं रिकॉर्ड ते आहिनि, यकीनन जेको चवंदा न उहो सिज खां जेके ॻाल्हियूं लिखियल कोन्हे। हाणे जेका फाइनेंशियल क्राइसिस जी ॻाल्हि आहे, हिन वक़्तु इहो पहिरीं दफ़ो थियो आहे जॾहिं 3 महीना मोकल थियो त एडमिशन लेट थी आहे, असांजा इम्तिहान लेट थिया। सिंध यूनिवर्सिटी जा एडमिशन लेट थियण जी वजह सां अॼु बि जॾहिं मूं जॉइन कयो त तक़रीबन 1000 मिलियन चवनि पिया, उहो टोटल हूंदा आहिनि, हुन में उस्तादनि जा पैसा अॼु बि 900 मिलियन खां वधीक मुंहिंजे अकाउंट में पिया आहिनि, वञी चेक कनि। बाक़ी जेसि ताईं लीव इनकेशमेंट असां हिननि खे ॾिनी, जेका इलीगल मुतालबा उहे असां पूरा कया, यकीनन फाइनेंशियल इश्यूज़ ईंदा आहिनि
PhD जो अलाउंस जेको हुकूमत सिंध कराची यूनिवर्सिटी अलहदा पे ॾे। सिंध यूनिवर्सिटी अॼु बि पंहिंजे उस्तादनि जे पघार में शामिल करे हाणे मुंहिंजे वक़्त में असां को लोन न खयो आहे। हिन डिसंबर जी तनख़्वाह मुंहिंजे वक़्त में ॾिनी वई आहे 31 डिसंबर ते हिननि ते यकीनन इश्यूज़ आहिनि। उन जो सबबु आहे कि हुकूमत सिंध जेका एड ॾींदी आहे उहा लेट थी वई। सिंध यूनिवर्सिटी खे 30 करोड़ रुपया पर मंथ खपंदा आहिनि पंहिंजी पेंशन ऐं सैलरी लाइ। ऐं मैडम खे चङी तरह इहा ख़बर त उहे पैसा सिंध यूनिवर्सिटी वटि को अहिड़ी इनकम कान्हे जंहिंमां उहो पंहिंजी इनकम वधाए। असां वटि इम्तिहान हिकिड़ो मिंट रुगो मैडम खां रुगो इहो पुछो। 4 साल रहियो आहियां। मूं ते इल्ज़ाम पंहिंजा आहिनि। मूं पंहिंजे के हिकु मिट माइट धीउ भाउ भेण खे हिननि खां तव्हां पुछो नाला नथा खणा। घणा वाइस चांसलर जेके पंहिंजे ॿारनि खे नौकरी ॾेई वेठा आहिनि। इवन एक्टिंग वाइस चांसलर जेके उहे पंहिंजे औलाद खे ॾिनियूं पंहिंजे इवन साला जेके उहे अपॉइंटमेंट कयूं सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे। मूं ऑन द रिकॉर्ड तव्हांखे ॿुधाईंदो वञा पंहिंजे मिट माइट खे हिकिड़ी पटे वाले जी नौकरी अगरि 4 साल में ॾिनी आहे सॼी मीडिया सॼी सोसाइटी मूंखे ॿुधे पई मूं कोन ॾिनी आहे। मूं इन खे रजिस्ट कयो आहे। सिंध यूनिवर्सिटी में मुंहिंजे वक़्त में केतिरियूं इहे यकीनन जेके कॉन्ट्रैक्ट मुलाज़िमनि इहे 2012 खां लॻल आहिनि। मुंहिंजे वक़्त में कोन लॻल आहिनि। हाणे उन्हनि जी मजबूरी उन्हनि खे यकीनन कंफर्म बि कंदा आहियूं ऐं किथे किथे कयो हूंदुसीं। मूं न नौकरियुनि में इज़ाफ़ो कयो आहे। मूं हिननि खे लीव इनकेशमेंट का यूनिवर्सिटी कान पे ॾिए त उन वक़्तु असां ॾिनी आहे। असां हिननि जा हर मुतालबा मञिया आहिनि। लेकिन जेको माहौल बनियो आहे कि सिंध यूनिवर्सिटी या ॿियूं इवन कराची यूनिवर्सिटी हुजे या ॿियूं यूनिवर्सिटी हुजे उते हिकिड़ो माहौल हलियो आहे कि अहिड़ो वाइस चांसलर हुजे जेको गुडे टाइप जो हुजे जेको डिक्टेशन ते हले। यकीनन मूं हिकु मज़बूत वाइस चांसलर जो रोल अदा कयो आहे। पंहिंजा 4 साल ॾाढा सुठा गुज़ारियुमि। इन लाइ हिननि जो शुक्रगुज़ार आहियां। मैडम अॼोकी मीटिंग में न आई। बाक़ी सभु मीटिंग जेके आहिनि हिननि अटेंड कयूं। असां हिकिड़ा मुश्तरका रूल्स एंड रेगुलेशन ते फ़ैसिला कया आहिनि। सिलेक्शन बोर्ड्स कया आहिनि। किथे किथे खामियूं थी हूंदियूं उहे सभु रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि। उहे प्लाट कंहिंखे ॾिना विया आहिनि। मूं हिकिड़े इंच ज़मीन ते कंहिंखे अलाट न कई आहे। मूं कंहिं हिकिड़े ग़लति माण्हू खे नौकरी कान ॾिनी आहे। मूं पंहिंजे हिकिड़े के मिट माइट खे कोन नवाज़ियो आहे। कंहिंखे नवाज़ियो इहो लिखी कोन थो सघे। सभिनी खे सॼी सोसाइटी खे ख़बर कि कंहिंजा माइट कहिड़ी तरह सां यूनिवर्सिटी में ईंदा आहिनि। ठीकु आहे बुरफत साहब इरफाना मल्हा साहिबा खां हिन मामले ते जवाबु वठूं था। इरफाना साहिबा तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी सॼी वीसी साहिब जी। जो आवाज़ कटिजे पियो तव्हां मूंखे महिरबानी करे डिफाइन कंदो। वीसी साहब चवनि था हे चाहिनि था त हिकु डिक्टेशन जे तहत वीसी हले। हो मज़बूत वीसी जे तौर ते मतिलबु साम्हूं आया आहिनि। कॾहिं कंहिंखे प्लॉट नाहे ॾिनो कंहिं पंहिंजे माइट खे नौकरी नाहे ॾिनी। जेके माण्हू पहिरियां भर्ती थिया त उन्हनि हवाले सां हो छा था करे सघनि। ॾिसो मां त कुझु नथी चए हिन मामले में। चवां जेके कागज़ आहिनि यूनिवर्सिटी जा उहे रिकॉर्ड ते आहिनि। हर वाइस चांसलर ईअं ई चवंदो आहे। बुरफत साहिब जा 10 ॾींहं आहिनि ऐं उहो रिकॉर्ड एंटी करप्शन ऑफिस में तव्हां ॾिसो था त मौजूदु आहे जंहिंमें लिस्टूं आहिनि त हेतिरनि माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं वयूं। उहे लिस्टूं मूं न ठाहियूं आहिनि। इदारे यूनिवर्सिटीअ जे अंदरां ई शनासी कार्ड नंबरनि सां उहे लिस्टूं ठहियल आहिनि। 250 माण्हुनि जूं लिस्टूं आहिनि जंहिंखे नौकरियूं ॾिनियूं वयूं। ज़रूरी न आहे त मिट माइट हुजनि। ऐं ॿी इहा ॻाल्हि त वाइस चांसलर साहिब चवनि था त उन्हनि पको मुलाज़िमनि खे कानून तहत कयो आहे। 16 ग्रेड में हिकिड़ी हिन महिल ऑर्डर निकितो आहे। हुनजो त वर्किंग पेपर बि न आहे ठहियल। डायरेक्ट रजिस्ट्रार जे चवण ते उहो ऑर्डर निकितो वियो आहे। असां इदारे जे अंदरि वेठा आहियूं ऐं डिक्टेशन असां छो चवंदासीं। इन खां पहिरियों बि असां सभिनी वाइस चांसलर सां गॾु हलिया आहियूं। जॾहिं जॾहिं जेको चङो कमु थींदो आहे असां गॾु बीहंदा आहियूं। इदारे में त बहितरीअ लाइ कमु थिए पियो। पर जिथे जिथे अनएम्प्लॉयमेंट थी गुज़िरियल 2018 खां असां इहो आवाज़ उथारे रहिया आहियूं। जॾहिं बुरफत साहिब ज्वाइन कयो तव्हां हिन जा बजट जा पन्ना ॾिसो। 1100 मिलियन सिंध यूनिवर्सिटी जे अकाउंट में सरप्लस आहे। हाणे 1 अरब रुपए जी यूनिवर्सिटी कर्ज़ी आहे त फाइनेंशियल मैटर में त सूटा जे अॻुवाणनि जो कुझु नथो वञे। उहे त उस्तादनि जा नुमाइंदा आहिनि न। इंतिज़ामी बुरान में त सूटा जे अॻुवाणनि जो ॾोह कोन्हे को। सिंध यूनिवर्सिटी जे ज़मीनुनि ते जेकर ही ॻाल्हि करे रहिया आहिनि त कब्ज़ा न थिया आहिनि। तव्हां असां पाण वाइस चांसलर खे गॾु वठी वञी कब्ज़ा ॾेखारिया त केॾा यूसुफ कोर्ट जे तरफ़ कब्ज़ा थी रहिया आहिनि जंहिंजे ख़िलाफ़ मूं आवाज़ उथारियो ऐं मूंखे क़त्ल जूं धमकियूं तक लैंड माफिया जे तरफ़ां मिलियूं। उहे बि बुरफत साहिब जे दौर में ई थिया। असांजा वाइस चांसलर इहो था सम्झनि त उस्ताद नुमाइंदा हुननि जी बी टीम थी कमु कनि। हुननि खां ज़ाती फ़ाइदा वठनि। पर इदारे जे लाइ जेकॾहिं आवाज़ उथारींदा त उहे ग़लति करे रहिया आहिनि। बुरफत साहिब जे वञण में 10 ॾींहं आहिनि। बुरफत साहिब पाण जेके हुन ते एलिगेशन्स आहिनि उन्हनि खे कोर्ट में मुंहुं ॾेई रहियो आहे। ऐं जेकॾहिं बुरफत साहिब ते उहे एलिगेशन कूड़ा आहिनि त अदालतुनि में साबित थी वेंदा। जेकॾहिं सचा आहिनि त अदालतुनि में साबित थींदा जेका गवर्नमेंट जे तरफ़ां सभु शयूं सबूत तौर ते थियूं आहिनि। बाक़ी मूं वटि एतिरा केतिरा ई रिकॉर्ड आहिनि त कीअं जेका बस 2600 हलंदी उनखे 4800 ते ठीको ॾिनो वियो। कीअं मेहरान यूनिवर्सिटी खे साॻियो ई ठेकेदार 3400 में बस हलाए ॾींदो ऐं सिंध यूनिवर्सिटी खे 4800 में हलाए ॾींदो। सिंध यूनिवर्सिटी अगरि इन तबाहीअ जे किनारे ते पहुती आहे त मौजूदा वाइस चांसलर जे ग़लति पॉलिसियुनि जे करे पहुती आहे। ऐं इहो तारीख़ में पाणे साबित थींदो। इन जो सबूत इहो आहे त अञा पेंशनरनि खे हिन महीने सिंध यूनिवर्सिटी पेंशन शायदि टाइम ते न ॾेई सघी।
बुरफत साहब, इरफाना मल्ला साहिबा चए पई त कब्ज़ा बि थिया आहिनि, उन जी निशानदही बि वीसी साहब खे कराई वई, इन खां अलावा ठेकनि जी में जेके आहिनि उहे बेज़ाब्तिगियूं थियूं आहिनि। पुराना कब्ज़ा थियल ये सभु शयूं रिकॉर्ड ते मौजूद आहिनि। जेके बसिन जा टीका मैडम चए पई, वाइस चांसलर जी कमेटियुनि जंहिंमें सीनियर प्रोफेसर मौजूद आहिनि, जंहिंमें मैडम पाण बि असां सां गॾु रही आहे, ॿिया बि प्रोफेसर रहिया आहिनि। मूं न को ठीको पंहिंजी मर्ज़ी सां ॾिनो, सभु अकॉर्डिंग टू द रूल्स, ऐं उनमें टैक्स शामिल हूंदी, अॻु में टैक्स शामिल कान हूंदी। ये सभु जेके शयूं आहिनि उहे रिकॉर्ड ते मौजूद आहिनि। न मुंहिंजे वक़्त में को ज़मीन ते जेके कब्ज़ा थियल आहिनि उहे ॻोठ जेके थियल आहिनि, अॼु खां 10 साल 15 साल इहो जूने जो असांजो रुस्तम जूने जो वेठो आहे, मुंहिंजे वक़्त में कब्ज़ो कोन थियो आहे। खोसनि जा ॻोठ पुठियां अथनि, मुंहिंजे वक़्त में कोन आहिनि। ॿिया इलाही माण्हू यूनिवर्सिटी जे ज़मीननि ते कब्ज़ा करे वेठा आहिनि, इहे 20-25 सालनि खां। मुंहिंजे वक़्त में तव्हां पुछो त घणियूं FIR दर्ज थियूं आहिनि, हिननि 4 साल में 25 FIR थियूं आहिनि। इन खां अॻु ॾिसो कीअं थियूं। मुंहिंजे वक़्त में डिप्टी कमिश्नर जहिड़ा माण्हू जेके उन्हनि ते इम्पर्सोनेशन केस थिया आहिनि, हिते सिंध यूनिवर्सिटी में LLB हुजे या ॿियूं डिग्री हुजनि, भुॻड़नि जे मुठ ते डिग्री मिलंदियूं, ऑन द रिकॉर्ड शयूं मौजूद आहिनि। अॼु अल्लाह जो शुक्र असां न कर, उन में उस्तादनि जो, मैडम जो ऐं सभिनी जो असां गॾु आहियूं, त असां सभिनी गॾु थी मुक़ाबिलो कयो। अॼु यकीनन इहो चवंदा न, उहा आने वाले के लिए तालियां, जाने वाले के लिए गालियां। इहो कल्चर को सुठो कोन्हे। जेको वञे पियो उन ते अटैक करे, ऐं जेको अचे पियो पंहिंजी मर्ज़ी सां वठी अचनि, इहा सुठी मिसाल क़ाइमु कोन पिया कनि। मूं अॼु ॾींहं ताईं हिननि सां इज़त ऐं एतिराम जो रिश्तो मौजूदु आहे। ऐं चाहींदुसि आख़िरी ॾींहं ताईं इहो ई हुजे। यकीनन हिकिड़ो माण्हू ईंदो आहे वेंदो आहे, ऐं को हमेशह लाइ कोन आयो आहे। लेकिन मैडम इन जी ॻाल्हि आहे, मूं कॾहिं बि कंहिं सां का बि ज़्यादती कान कई आहे, न कंहिं सां बदतमीज़ी कई आहे, न कंहिं ते ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। हिननि जो वड़ जेकी खपे सो चवनि। एंटी करप्शन जा केस जेके इहे बि पॉलिटिकल एजेंडे जी वजह सां आहिनि। तक़रीबन तव्हां ॾिसो न, केस के बि 100 ॾींहं खां वधीक थिया आहिनि। असांजा आउं अकेलो कोन्हे आहियां, असांजा डीन लेवल जा प्रोफेसर इहे सूटा खे सोचणु खपे कि अख़्तर मुग़ल को मुंहिंजो भाउ कोन थिए। सफ़ा सोलंकी, सलीम चांडियो, 22 ग्रेड जा ऑफिसर जॾहिं कोर्ट में बीठा हूंदा आहिनि, उन्हनि जे पुठियां उहे कूड़ियूं एप्लीकेशनूं शामिल आहिनि जेके इन्हनि ई माण्हुनि ॾिनियूं आहिनि। उहे सभु रिकॉर्ड ते आहिनि, जिन ते साइन मौजूदु कोन्हे। इहो को कूड़ कोन्हे। 68 माण्हू जेके कोर्टनि में बीठा आहिनि, उन्हनि जे पुठियां कंहिंजो हथु आहे, इहो ईंदो वक़्तु जेको ॿुधाईंदो। बाक़ी इल्ज़ाम तराशी लॻाए कंहिंखे थ्रेट करे यूनिवर्सिटी तबाह थी वयूं आहिनि। तव्हां क्वालिटी ऑफ एजुकेशन ॾिसो, असां ऑनलाइन क्लासिस हुजनि, असां वटि रिज़ल्ट हुजनि, यूनिवर्सिटी जो इन्वायरमेंट तव्हां ॾिसो। जेको मैडम चए पई, हिन यूनिवर्सिटी खे का बाउंड्री वाल मौजूदु कान हुई। हिन में रोड रस्ता 40 साल पुराणा हुआ। हिन में घणा उस्ताद पंहिंजूं क्लासूं कोन वठंदा हुआ। असां वटि रिकॉर्ड मौजूदु आहे कि अटेंडेंस ते साइन कोन कंदा हुआ। उहे सभु मूं वटि मौजूदु आहिनि, ऐं तव्हांखे ॾेखारे सघां थो। उन बावजूदि अॼु अल्लाह जो शुक्र आहे, यूनिवर्सिटी पंहिंजी हले पई। ऐं मुंहिंजी नेक तमन्ना आहे कि इहे सभु गॾिजी हिन यूनिवर्सिटी खे बचाइनि। जो ग़रीबनि जे ॿारनि लाइ आख़िरी उमेदु आहे। हीअ यूनिवर्सिटी अगरि तबाह थी वई त यकीन करियो, मूं जहिड़ा माण्हू VC कोन थींदा। डॉक्टर इरफाना मल्ला जेका उहो प्रोफेसर आहे, त बिकॉज ऑफ दिस यूनिवर्सिटी। त हिन यूनिवर्सिटी खे बचायो, हिन खे रुगो लीडरशिप जेका ॾियो। मूंखे हाणे का बि इंट्रस्ट कोन्हे, मूं पंहिंजो वक़्तु गुज़ारे। लेकिन अगरि तव्हां अंगूठा छाप या रबड़ टाइप स्टैम्प जा माण्हू हिते VC लॻाईंदा, यूनिवर्सिटी तबाह थींदी। इहे हुक्मरान खे आउं तबाह थो ॾियां कि महिरबानी करे सिंध यूनिवर्सिटी खे बचायो, मज़बूत क़यादत ॾियो जेका यूनिवर्सिटी हलाए सघे। तव्हांजी वॾी महिरबानी। इरफाना साहिबा, फतेह मोहम्मद साहब चवनि पिया यूनिवर्सिटी बचणु घुरिजे। कूड़ियूं दरख़्वास्तूं ॾेई करे प्रोफेसर्स खे फासायो वियो आहे। सिंध यूनिवर्सिटी जे अमलदारनि ते मथां करप्शन केसिस हो कया विया। हाणे 18 जनवरी ताईं इहो सिंडिकेट जेको आहे हुनजो इजलास थी बि सघंदो, इहो तकरार ख़तम बि थी सघंदो या न? ऐं संदन इहो बि चवणु आहे त प्लॉट ते जेके कब्ज़ा थिया आहिनि, सिंध यूनिवर्सिटी जी ज़मीनुनि ते कब्ज़ा उन्हनि जे टेन्योर खां पहिरियां थियल हुया। ॾिसो, सिंध यूनिवर्सिटी जी ज़मीनुनि ते मां ईअं कतई कोन चवंदसि त सभई कब्ज़ा डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत साहब जे दौर में थिया आहिनि। इन ॻाल्हि में यकीनन सदाकत आहे त कब्ज़ा सिंध यूनिवर्सिटी जी ज़मीन ते इन खां पहिरीं बि थिया। पर ड्यूरिंग डॉक्टर फतेह मोहम्मद जे पीरियड में बि उहे कब्ज़ा स्टॉप कोन थिया, जंहिंजे करे असां पाण वाइस चांसलर खे वठी ॾेखारण वियासीं, सनदूं ॾेखारियूंसीं त 3-4 महीना पहिरें ई 200 एकड़नि ते हाउसिंग स्कीम लॉन्च थियूं आहिनि। तव्हां इन्हनि जे ख़िलाफ़ को क़दम खणो। त इहे जेके असां बि जेको यूनिवर्सिटीअ जे बचाव ऐं तहफ़ुज़ लाइ हमेशह आवाज़ बुलंद कयो आहे, ऐं उन जे नतीजे में वाइस चांसलरनि जूं इहे तुहमतूं बर्दाश्त कयूं आहिनि त केॾी महिल असांजी किरदारकुशी कई वञे थी त असां क्लास नथा वठूं। कंहिं यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर तारीख़ में कॾहिं बि पंहिंजी फैकल्टीअ ते इहे इल्ज़ाम न हणंदो आहे त उहे क्लास नथा वठनि। अगरि ऑनलाइन क्लास हलिया आहिनि त यूनिवर्सिटीअ जे उस्तादनि हलिया आहिनि। यूनिवर्सिटीअ त ज़ूम वारो लाइसेंस बि मुहैया कोन कयो। उस्तादनि घर वेही पंहिंजे पाण जे तहत मदद पाण तहत उहे क्लास वरिता।
त यूनिवर्सिटीअ जो अकेडमिक ईयर पहुते नथी। नई वाइस चांसलर जे इन फ़ैसिले जी हिमायत कंदे सिंडिकेट मां पास करायो, अकेडमिक काउंसिल मां पास करायो। इन जे लाइ त सिंधी यूनिवर्सिटी असां न पिया चाहियूं त शागिर्दनि जो नुक़सानु थिए। त इहो इल्ज़ाम हण, इहा बहतानबाज़ी करणु त उस्ताद सभु तालीम दुश्मन आहिनि, इहो इंतिहाई ग़लति अमल आहे। इंतिज़ामी तौर ते सिंधी यूनिवर्सिटी मां सिर्फ़ु हिकु सुवाल पुछणु चाहियां थी त अॼु एॾे माली दीवालेपण जो शिकार आहे जो पंहिंजूं पघारूं नथी पई ॾेई सघे। सिंधी यूनिवर्सिटी दीवालो थी वई आहे। 300 मिलियन बैंक खां कर्ज़ु खयल आहे सिंधी यूनिवर्सिटीअ जो। त उनजो ज़िम्मेवार त वाइस चांसलर हूंदो, उस्ताद नुमाइंदा त न हूंदा। उन जूं ग़लति पॉलिसियूं हूंदियूं, ओवर एम्प्लॉयमेंट हूंदी या उनजी नाअहली हूंदी, कंहिं जॻह ते त उनजो सबबु हूंदो। ऐं जॾहिं मामिलो अदालत में आहे त अदालत ई तय कंदी। कोर्ट में केस हली रहियो आहे, कोर्ट ई तय कंदी त उनजी मेरिट कहिड़ी आहे, मेरिट कहिड़ी नाहे। बाक़ी जॾहिं असां वटि सबूत आया, अहिड़ा कॉन्क्रीट एविडेंसिस हुया जंहिंजे बुनियाद ते मां सिर्फ़ु पाण इन में न वई आहियां, मां कोर्ट में पाण इन पर्सन वियसि त मामलनि जी तहक़ीक़ात थियणु घुरिजे। जेकॾहिं इदारे में को बहिरान आहे उनजी तहक़ीक़ात जी असां डिमांड कयूं था त उन डिमांड जी आजा करणु घुरिजे। अगरि को सिंधी यूनिवर्सिटी जो सॼण आहे, वेल विशर आहे, त उहो चाहींदो त यूनिवर्सिटी अंदरि करप्शन, यूनिवर्सिटी अंदरि अकबरा परवरी, यूनिवर्सिटी अंदरि पंहिंजा नवाज़ी बंदि थियणु घुरिजे। नाहिल माण्हुनि खे अहम पोज़ीशन ते वेहारबो त इदारो तबाह थींदो, ऐं जंहिंजो नतीजो अॼु असां तव्हां सभु भोॻे रहिया आहियूं, ॾिसी रहिया आहियूं। असां बि इहो चाहियूं था त ख़ुदा सिंधी यूनिवर्सिटीअ खे जीअण जो, सिंधी यूनिवर्सिटीअ जी पचर छॾियो ऐं सिंधी यूनिवर्सिटीअ खे जंहिं तरीक़े सां तव्हां सॼाइप कई आहे उनजो सबूत तारीख़ ॾींदी। अॼु सुभाणे जी ॻाल्हि कोन्हे का। 4 सालनि खां पोइ बि अगरि तव्हां ख़िदमत कई हूंदी त तारीख़ में साबित थींदी। अगरि तबाह कयो आहे त उहे नतीजा बि सभिनि जे साम्हूं हूंदा। पर हिन महिल हिन घड़ी असां सभिनी जी गॾियल राय इहा आहे त डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहिब जे दौर में सिंधी यूनिवर्सिटीअ खे तारीख़ी नुक़सानु पहुतो आहे। त इरफाना साहिबा, मां चयो पिया त फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहिब जे ही टेन्योर में तारीख़ी नुक़सानु थियो आहे। कहिड़ा अहिड़ा नाअहल माण्हू आहिनि जिन खे पंहिंजा नवाज़ी करे भर्ती कयो वियो? ॾिसो, सभ खां वॾी ॻाल्हि त रजिस्ट्रार अमीर अबड़ो आहे जेको असिस्टेंट प्रोफेसर 2015 में भर्ती थियो। 2018 में 3 सालनि जे सर्विस ते उनखे डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त एसोसिएट प्रोफेसर करे ऐं सिंधी यूनिवर्सिटी जे कोड में वाज़ी तौर ते लिखियलु आहे त 17 साल जंहिंखे नौकरी हूंदी उहो रजिस्ट्रार थी सघंदो। जंहिं माण्हू खे यूनिवर्सिटी अंदरि 3 साल सर्विस एक्सपीरियंस हो उनखे रजिस्ट्रार रखियो वियो। यकीनन तजुर्बे जे कमीअ जे करे अहिड़ा ग़लति फ़ैसिला थींदा रहिया जेके इदारे खे तबाही ॾांहुं ॾींदा रहिया। ऐं ॿियो बि डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त कंहिं बि कुर्सीअ ते को बि परमानेंट माण्हू पंहिंजी टीम ठाहे न सघियो सवाइ हिकिड़े रजिस्ट्रार ते। म्यूज़िकल चेयर इंतिज़ामी कुर्सियूं थी वयूं, 2 ॾींहं हिकिड़ो माण्हू वेंदो, 2 ॾींहं 3 वेंदो, त कंसिस्टेंसी पॉलिसीज़ में न रही। उन खां पोइ इमरान ख़ान खां वधीक यू टर्न त डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहिब वरिता हूंदा। हिकिड़े ॾींहुं चए थो त उस्ताद नाअहल आहिनि, ॿिए ॾींहुं चए थो उस्ताद मुंहिंजा हमदर्द हरदोखी आहिनि। हू फ़ैसिलो ई न करे सघियो त हिन इदारे खे कंहिं वाइस चांसलर जी ज़रूरत आहे, हिन इदारे खे कंहिं खिलाड़ी जी ज़रूरत कोन्हे का, हिन इदारे खे अहिड़े माण्हू जी कतई ज़रूरत कोन्हे जेको इहो चवे बार बार त यूनिवर्सिटी तव्हांजी आहे, मां त 2-3 ॾींहं वेठो आहियां। जॾहिं तव्हां वाइस चांसलर थी आया आहियो त तव्हांखे हिकु ॾींहुं, हिकु घड़ी, हिकु सेकंड लाइ बि हिन इदारे जी मुकमल ज़िम्मेवारी क़बूल करणी आहे। हिते जेको बहिरान आहे उन में ज़िम्मेवार इंस्टीट्यूशनल हेड तौर ते तव्हां हूंदो। हिते जेके ॿिया बहिरान आहिनि उहे ज़िम्मेवारियूं तव्हांजे मथां हूंदियूं। जेकॾहिं सिंधी यूनिवर्सिटीअ खे चयो वञे थो त भई PhD अलाउंस वधियो आहे, त PhD अलाउंस सिर्फ़ु सिंधी यूनिवर्सिटी में त न वधियो आहे, संध जे सभिनी यूनिवर्सिटियुनि में PhD अलाउंस वधियो ऐं CM जे तरफ़ां वधियो वियो। त उन जा नतीजा सिर्फ़ु सिंधी यूनिवर्सिटीअ में छो ख़राब निकिता आहिनि? सिंधी यूनिवर्सिटीअ में इम्तिहानी तौर ते सही प्रोसेस छो न हली सघिया आहिनि? सिंधी यूनिवर्सिटीअ में इहे सभु बहिरान छो बार बार असांजे साम्हूं ईंदा रहिया? छो स्टेबिलिटी न आई? इंतिज़ामी तौर ते अनस्टेबिलिटी छो रही? छो वाइस चांसलर साहिब खे CM 3 दफ़ा रिमूव कयो ऐं हू कोर्टुनि जे दरे वापसि ईंदो रहियो? कुझु त सबबु हूंदा, के त एविडेंस हूंदा, या हर मामले में अरफन अमला ऐं सूटा रिस्पॉन्सिबल आहे। त मां सम्झां थी त ही टाइम आहे ईंदड़ वाइस चांसलर लाइ बि इहो हिकिड़ो पैगाम आहे त जेसि ताईं तव्हां इदारे खे दिलि सां ऑन करे मादरे इल्मीअ तौर सिंध जे माण्हुनि जे हिकिड़े मोतबर इदारे तौर पंहिंजे पूरी दिलि सां ऐं सचाईअ सां ऑन न कंदो त एंड ऑफ डे ते तव्हांखे ही इदारो बि को मान न ॾींदो। जेसि ताईं तव्हां हिन इदारे खे, हिन इदारे जे पढ़ंदड़ नौजवाननि जे मुस्तक़बिल खे पंहिंजो न कंदो, तेसि ताईं तव्हां हिन इदारे सां जेका इरफाना साहिबा, फ़तेह मोहम्मद साहिब खां ई हिन जो जवाबु वठूं था न। फ़तेह मोहम्मद साहिब, इहे सभु ॻाल्हियूं इरफाना साहिबा ॻणाए पई त सरप्लस में हुई तव्हां खां पहिरियां यूनिवर्सिटी, 300 मिलियन जो कर्ज़ु वरितो आहे, ॿिया तमामु घणा बहिरान आहिनि, पंहिंजा नवाज़ी करे अवां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे भर्ती कयो, रजिस्ट्रार खे जेको आहे उहो पंहिंजी मनपसंद चॉइस जे तहत उन्हनि खे भर्ती कयो आहे। त इहे मामला सभु छो साम्हूं आया? PhD अलाउंस न वधियो? शुरू था करियूं जेको मैडम चए पई उहो रजिस्ट्रार जेको मूं कोन आंदो, सिंधी यूनिवर्सिटी जेको असिस्टेंट प्रोफेसर सिलेक्शन बोर्ड जो मैडम हवालो ॾिनो
जंहिंजे थ्रू मैडम जी भेण बि सिलेक्ट थी आई, ही सिलेक्शन बोर्ड में एसोसिएट प्रोफेसर थियो आहे। ऐं हिनखे वाइस चांसलर जो हिकिड़ो मैंडेट हूंदो आहे, अॻु बि थियो आहे, हुनखे रजिस्ट्रार एसोसिएट प्रोफेसर 20 ग्रेड जो हुनखे रजिस्ट्रार लॻायो वियो। बाक़ी मैडम जेके फाइनेंशियल इशूज़ थिए पई, मैडम खां पुछो त एग्रीकल्चर टंडोजाम जी छा हालत आहे, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जेका उहा पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं ॾिए पई, कराची यूनिवर्सिटी PhD अलाउंस ॾेई सघी आहे, पाकिस्तान जूं सभु पब्लिक यूनिवर्सिटियूं कराची खां वठी पेशावर ताईं सिंध जूं जेके आहिनि उहे इन माली बहिरान जो 18 अमेंडमेंट खां पोइ शिकार थियूं आहिनि। ऐं यकीनन उन में जेका HEC संवाद ॾींदी हुई मदद उहा बि कान पई मिले। बाक़ी जेके मैडम जी उहो तमामु सुठो मुतालबो के डॉक्टर अफ़ाना पाण बि चए त हाणे जेको डॉक्टर अफ़ाना जे चवण ते हलंदो उहो कामयाबु आहे चांसलर। ऐं हिननि इहा मिसाल क़ाइमु करे कोशिशि इहा कई आहे अॼोके ॾींहुं बि कि जेको असां सां गॾु हलंदो उहो यूनिवर्सिटी हलाए सघे थो, जेको हिननि जी डिक्टेशन ते न हलंदो उहो यूनिवर्सिटी नथो हलाए सघे। ऐं इन कल्चर जी जेको उन जो बाक़ी मूं हमेशह उस्ताद लाइ चयो कि सिंध यूनिवर्सिटी वटि बहितर उस्ताद मौजूदु आहिनि। 1% 2% उस्ताद जेके उहे यकीनन हूंदा आहिनि। मूं कॾहिं बि कोन सिंध यूनिवर्सिटी जा उस्ताद आहिनि जिन LMS सिस्टम ठाहियो, जिन यूनिवर्सिटी खे QS रैंकिंग में शामिल कयो, जिन ऑनलाइन क्लासूं हलियूं, यकीनन अॼु आउं उन्हनि सभिनी खे सलाम थो करियां कि अॼु यकीनन मुंहिंजी सिंडिकेट जेका लास्ट हुई, अॻिते सिंडिकेट जेको हाणे जेको वाइस चांसलर ईंदो उहो कराईंदो। लेकिन बुनियादी तौर आउं ॿुधायां त सिंध यूनिवर्सिटी वटि हिकिड़े बहितरीन स्टाफ मौजूदु आहिनि। फतेह साहब, बाक़ी 16 ॾींहं अवां जे टेन्योर में त छा अवां सिंडिकेट मेंबर्स खे ॿीहर अप्रोच कंदव त इजलास में हू अचनि? न, इन जी का ज़रूरत कान्हे, न मूंखे इन जी ज़रूरत आहे। उन लाइ टाइम घटि में घटि 15 डेज़ जो खपंदो। मूं तव्हांखे ॿुधायो 18 जनवरी मुंहिंजी लास्ट डेट आहे। ऐं इन में का बि इहा कोशिशि कोन कंदुसि। हीअ मीटिंग बि अॻु में स्केड्यूल थियल हुई। सिद्दीक़ कलोड़े साहब जे वक़्त में इहा मीटिंग जेका ग़लति काल सॾाई वई, उन ग़लति इक़दाम खे त हिननि मञियो त हिकिड़ो एक्टिंग वाइस चांसलर ऐं सिंडिकेट खे मुश्तरका मान ॿुधायो त उहा ग़लति में मैडम अफ़ाना उन मीटिंग ते त कुझु कोन ॻाल्हायो। एक्टिंग वाइस चांसलर ठीकु आहे। फतेह मोहम्मद बुरफत साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे मौक़िफ़ ॾिनो। फतेह मोहम्मद बुरफत साहब जो चवणु आहे त कोरम पूरो न हुजण जे करे इहो इजलास मुलतवी कयो वियो आहे ऐं हाणे सनस टेन्योर में जाके बाक़ी 16 ॾींहं आहिनि सिंडिकेट जो इजलास न थींदो। जॾहिं त इरफाना मल्ला साहिबा जो इहो चवणु हो त फतेह मोहम्मद बुरफत जे ई इन मुद्दे दौरान ई सिंध यूनिवर्सिटी बहिराननि जे वर चढ़ी आहे। सिंध यूनिवर्सिटी में बहिराननि जो ही मामिलो साम्हूं आयो जंहिंमें सूटा अॻवाणनि ऐं सूटा अॻवाण इरफाना मल्हा ऐं VC फतेह मोहम्मद बुरफत जी ॻाल्हि ॿोल अव्हांखे ॾेखारीसीं।